ज़िले कश्मीर कंदकोट में अमन जी सूरत हाल में बेहतरी न आई। गुज़िरियल 3 साल खां हलंदड़ ॾोहारनि जूं कार्रवाइयूं कश्मीर पुलिस बंद कराइण में नाकाम थी वई आहे। कचे जे ॾोहारनि ऐं पके जे सहूलियत कारण ज़िले जी आवाम जी ज़िंदगी अजीरन बणाए छॾी आहे। हिक मासूम ॿार समेत 10 खां वधीक मुगी कचे जे ॾोहारनि वटि बांधी बढ़ियल आहिनि, जंहिंमें मासूम नीगर राफ़े मलिक, तंगवानी वासी शकील बालकानी, लियाकत बालकानी, गुलहसन खोसो, मुर्जादो खोसो, कश्मीर वासी चौधरी राजेश कुमार, अली हसन खोसो, शिकारपुर वासी मोहम्मद अली सजरानी, घोसपुर वासी ज़मीर मीरानी ऐं घोटकी वासी अला वसायो घोटो शामिल आहिनि। बदअमनी सबब आवाम न रोडनि ते महफ़ूज़ आहे, न ई सफ़र करे सघे थी, न ई कारोबार ते वेही सघे थी। ॾोहारी जहिड़े वक़्तु चाहिनि था ऐं जंहिं महिल चाहिनि था आसानी सां लखियूं रुपया फुर करे वञनि था। केर बि उन्हनि खे रोकण वारो न आहे। पुलिस जी रिट बिल्कुलु ई ख़तम थी वई आहे, जंहिंजो नतीजो इहो निकितो आहे जो कश्मीर, बडाणी, बख्शापुर, कंदकोट ऐं ॿियनि शहरनि मां हिंदू बिरादरी सां लाॻापो रखंदड़ वापारी तबिको लॾपलाण करे रहियो आहे, जन सबब आबाद शहर वीरानी जो ॾेख ॾेई रहिया आहिनि। ज़िले कश्मीर जे बाशऊर तबिके तरफ़ां ज़िले जे वस वारनि जी ख़ामोशी ते बि सख़्तु ॻणती जो इज़हार कयो आहे ऐं सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खां मुतालबो कयो आहे त ज़िले जी सूरतहाल खे ॾिसी सो मोटो एक्शन वठी बेरहम ऑपरेशन कराए आवाम खे रिलीफ ॾिनो वञे। घोसपुर भरिसां मेन इंडस हाईवे ते मीरवाई लाड़ो वारे इलाइक़े में सखर खां बख्शापुर वींदड़ तेज़ रफ़्तार वीगो गाॾी रोड क्रॉस करण दौरान ओगाई बिरादरी जे माण्हुनि मथां चढ़ी वई, जंहिंमें हिकु नींगर 8 सालनि जो तौफ़ीक़ अहमद ओगाई थधे ते चिबाड़जी फौत थी वियो, जॾहिं त हिकु औरत समेत 3 ॼणा सख़्तु ज़ख़्मी थी विया। वाक़िए जे इतला मिलण ते भरपासे जा केतिरा ई माण्हू भॼंदा आया ऐं ज़ख़्मियुनि खे खणाए कंदकोट इस्पताल मोकिले छॾियो ऐं फ़ौती नींगर जे लाश खे खणाए घर रवानो कयो। ॿिए पासे हद जी पुलिस से इतला मिलण बाद वाक़िए वारे हंधि पहुची वीगो गाॾी खे ड्राइवर समेत सोगो करे थाणे ते वठी आई। घोसपुर पुलिस वाक़िए जी NC दाख़िल करे वधीक जांच शुरू करे ॾिनी आहे। फ़ौती नींगर जो लाश घर पहुचण ते कोराम मची वियो, पूरे ॻोठ में सोग छांइजी वियो। तंगवानी वेझो हादसे में पीरसन फौत थी वियो। ॻोठ मोहम्मद इस्माइल कमरानी जो रवासी सोराब कमरानी चिंची रिक्शा टायर जे व्हील में कपिड़ो फासण सबब थधे ते फौत थी वियो। लाश घर पहुचण ते कोराम मची वियो। ॿिए तरफ़ नापरकोट भरिसां कोटशाहू जे कचे वारे इलाइक़े ॻोठ अनवर अली बडाणी में पुलिस रेंजर्स जी ॾोहारनि ख़िलाफ़ ऑपरेशन दौरान ड्रोन हमलनि में सिकंदर बडाणी, शब्बीर बडाणी ऐं रिंद बडाणी जे ज़ख़्मी थियण जा इतला आहिनि, जॾहिं त पुलिस कार्रवाई जो सिलसिलो जारी आहे।